नबी साईं के मेराज थियो हिन महीने में चवंदा आहिनि त हिन महीने में थियो पर मेराज यकीनी थियो मेराज यकीनी थियो मेराज जो जिक्र कुरान में है जमीनी जिक्र भी कुरान में आहे आसमानी जिक्र भी मेराज जो कुरान में आहे जमीनी जिक्र में भी अल्लाह ताला अबदियत जो जिक्र कयो आहे हुजूर फरमायो मुखे जेका बुलंदी मिली आहे या पानप जे करे मिली आहे इन करे मुझे मेराज जे जमीनी सफर में भी सुभान अल्लाजी असरा न पढ़जो अबा बेअब्द ही आए नहीं अब्द जो पहला ना अब्द बेअब्दी ही जमीनी सफर में भी अब्दियत फदना फतदल्ला वो हेठ आयो अन्या हेठ आयो मुस्लिम शरीफ बुखारी शरीफ में हदीस भी दिया तनल जब्बार अल्लाह खुद हेठ आयो अगर तन सजो यो कोला अगर तन तो फरमाए तनल जब्बार अल्लाह जी साथ हेठ आई की आई वो असांजे ज़हन खां मथे असांजो दिमाग़ नंढड़ो आहे अल्लाह जे पूरे ॻाल्हियुनि जे मथां हावी थी नथो सघे छो त कतब अल्लाहु लअग़लिबन्न अना व रुसुली क़ुरान में चई त मां ग़ालिब रहंदुसि मुंहिंजे मथां कंहिंजो दिमाग़ ग़ालिब न थींदो इन जे करे हू सुभान हस्ती ईअं चवंदासीं अचे थो मञूं था त उहो आयो कीअं आयो इहो सम्झाए नथा सघूं हेठि आयो अञा हेठि आयो पोइ कान का बकौसैनी औ अदना रब कुरान में तो फरमाए बिन कमानन के वेठो कयो इहे भी अञा परे नजर ईंदियूं इन खां भी अञा वेठो इन खां भी अञा वो छा थियो फअौहा इला अब्दिही जो कुछ ॻाल्हाइणो हो उन रब के पांजे पाने सां इते भी अब्द जो लफ्ज़ आने ॿुधायई अरे ॿुधो थोरो मां तक़रीबी ज़हन मिसाल ॾियां थो पियो अल्लाह जे लाइ मिसाल ॾियण बि ॾुखियो आहे वो अञा बुरा हस्ती आहे सुभान का सुभान हस्ती आहे मां थोरो तव्हांजे ज़हन खे वेझो करणु चाहियां थो खीर में पानी विझंदा आहिनि जेके उहे गौर सां ॿुधनि छो त हाणे मेहूं पाणी घटि मेहूं खीर घटि थियूं ॾियनि हाणे माण्हू घणो था ॾियनि घणो खीर मेहूं कोन थियूं ॾियनि माण्हू था ॾियनि ॿुधो खीर में पाणी पइजी वियो पाणी खीर में खीर पानी में एड़ो गरजी वियो जो जुदा करे सघंदो अदा पानी जुदा कर हाणे खीर जुदा कर कंदो ॻाल्हि न सम्झो हदीस में खीर में पानी विझण वारे जी सज़ा भी इहा ॿुधाई वई आहे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह सही बाल्टी अॻो रखंदुसि खीर वारी जंहिंमें पाणी विधो अथसि चवंदुसि त जुदा कर हिकिड़ो फ़रिश्तो मथां बीहारींदुसि मोचड़ो झले चवंदो जुदा कर हाणे से खीर के पानी जुदा खीर जुदा पानी जुदा कीअं करे न करे सघंदो त ठहा कर वरी कोशिश कंदो करे न सघियो अरे छा मोचड़ो सभे सालनि ताईं इहो मोचड़ा पियो खाई इहो बि मिली वञे ईअं न थियो जो नबी खुदा थी वञे खुदा नबी बणजी वञे खीर पानी बणजी वञे पानी खीर बणजी वञे ईअं न थियो हेॾे थो सम्झो हे मुंहिंजे हथ में छा आहे हे क़ुरान शरीफ़ आहे न हे मां हिन संदलीअ ते रखियो हिन संदलीअ में अंदरि गिरी वियो ॻाल्हायो न अंदरि गिरी वियो मथों पियो आहे न हिन सां गॾु पियो आहे न जुदा ओहियो मसलो पियो सम्झाए त नबी मुंहिंजे वेझो थियो ईअं न आहे जे तूं
वक़्तु सम्झे थो पियो त नबी ख़ुद ख़ुदा थी वियो न फऔहा इला अब्दिही मा औहा अबदियत जा पर्दा पियल हा बानो बानो हो मां उहो अब्द हो मां माबूद हुसि वो साजिद हो मां मसजूद हुयुसि वो मरज़ूक हो मां राज़िक हुयुसि वो वठण वारो हो मां ॾियण वारो हुयुसि उनजी बानप उहे ई रही एतिरो फ़र्क़ु हुयो जो मुंहिंजे वेझो थियो पर बानो बानो चो ख़ुदा ख़ुदा ये अबदियत जे करे या बुलंदी मिली गाल समझ थोड़ी तवज्जो सां बानप तव्हांखे ख़बर आहे नबी साईं मथे मेराज ते वियो त छा खणी आयो सोने जी बकरी पेटियूं ट्रक भराए खणी आयो ॿ जहाज हेठि लाहे ॻाल्हायो न छा बानप खणी आयो अबदियत खणी आयो इया का नाबुदो खणी आयो ॻाल्हि सम्झो निमाज़ां खणियूं 50 घणियूं 50 सम्झो था निस्फ सेंचुरी अधे अधु सौ निमाज़ूं अधु सौ खणी आयो इतो तव्हां छा सम्झो ॿुधो तवज्जो सां त अल्लाह जी मनशा छा हुई त नबीअ जी उम्मत दुनिया जो कोई कम न करे सुबह का शाम ताईं निमाज़ूं पढ़ी पढ़ी सुम्ही पवे मानी मां काफ़रनि खे चवंदुसि उहे कमाईंदा उहे मोबाइलियूं ठाहींदा उहे गाॾियूं ठाहींदा हे मुंहिंजी निमाज़ पढ़ंदा रहनि 50 निमाज़ूं मुसलसल हलूं हल मां इन्हनि खे मानी इन्हनि खे खाराईंदुसि छॾे ॾे इन्हनि खे ऐं सोना वञी चओ उम्मत खे त छड़ो निमाज़ूं पढ़ंदा 50 निमाज़नि जी मतिलब छा आहे गाल होश में वेठा वाला बेहोश वेठा 50 निमाज़ूं माना ॿी को कम न कयूं न त अलाह चाहे पियो त उम्मत नबीअ जी ॿियो कम न करे निमाज़ पढ़े ऐं ॿियो हिकिड़ी जाइ ते इशारो बि कयो अथसि वअमुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा ला नसअलुका रिज़्क़ा नहनु नरज़ुकुका वल आक़िबतु लित्तक़वा ऐं सोना तूं भी निमाज़ पढ़ पंहिंजे बचन ॿारनि खे भी निमाज़ जो हुकुम कर सब निमाज़ पढ़ो असां नथा चऊं त तव्हां कमायो रिज़्क़ नहनु नरज़ुकुका रिज़्क़ तव्हां न कमायो असां पाणे रिज़्क़ ॾींदासीं जेको क़ुरान खां बचंदो चङी पिछाड़ी उन जी बनाईंदासीं कुरान में चई इशारो कई त नमाज पढ़ो रिज़्क़ मांगींदुस पर हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो साईं मुंहिंजो तजर्बो थी ये दुकान कोन छॾींदी ये उमती दुकान कोन छॾींदी मेहन जे पुछ खां कोन निकिरंदी ए ज़मीन खां कोन मुड़ंदी ए निमाज़ कोन पढ़ंदी हुजूर जन फरमायो तो मुखे उन जो चवण ॿुधी करे मथे वञणो पियो 9 दफ़ा मुखे ॿियो मेराज मिलियो 5 निमाज़ माफ़ थींदी वयूं आखिर में भी वरी भी हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो त हिकिड़ो चक्कर ॾे अञा भी थोरो कटा हिकिड़ो चरियो भी ईअं मूंखे चए पियो साईं हिकिड़ो चक्कर ॾे हा त वांदा न थी पवंदा अरे चंद्रा तोखे ख़बर न आहे निमाज़ जे मज़े जी जेके निमाज़ी हिन नंढड़े लाखा वठी उन्हनि खे मानी न मिले त न मिले पर चवंदो निमाज़ मुंहिंजी कज़ा न थिए जेको त निमाज़ में बि लज़त आहे न इहा लज़त तोखे किथे मिले हुजूर फरमायो मां लही पियो छा त मुंहिंजे लाइ आवाज़ थियो अल हसनतु बि अशरत अमसालिहा हिकिड़ी नेकी 10 जे बराबर आहे तुंहिंजे उम्मत जी इन करे वञ चङो भली दुनिया जा धंधड़ा भी इधर उधर कनि पिया 5 निमाज़ूं पढ़नि त मां 50 निमाज़नि जो अजर ॾेई छॾींदोमान त ॼण 24 घंटा निमाज़